फरीदाबाद में चोरियूं फुर धाड़ा बंद करियो, जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ ॻोठनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। फरीदाबाद में ॻोठ छिटो मेरवासी दुकानदार ज़ाहिद चांडो, कामरान चांडो, अली दोस्त चांडो, अयाज़ चांडो, सूफ़न चांडो, शफ़ीक चन्ना, पीटीआई अॻवान हुसैन लगारी जगवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। हिननि चयो त फरीदाबाद में चोरियूं फुरियूं वधी वियूं आहिनि। फरीदाबाद थाणे जी हद में रोज़ फुर जी वारदातनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। पुलिस ॾोहारनि खे गिरफ़्तार करण बजाए पैसा वठी छॾे ॾिए थी। हिननि चयो त ज़ाहिद चांडो जी दुकान खे खाट हणी चोरी करे विया, पर चोरी वापसि थी नाहे सघी। फरीदाबाद में बदअमनी जे करे कारोबार करे नथा सघूं। हिननि चयो त चोरी जा जवाबदार गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। उनखां असां अपील था कयूं त इहो बदअमनी खे फौरी तौर ते भुंजो ॾिनो वञे। ॿी सूरत में हिन अवाम सां गॾु, हिन नौजवाननि सां गॾु यूथ पार्लियामेंट कैंट शाह भरपूर जिदोजहद कंदी ऐं रुगो हिते न खीरपुर ऐं मेड़ ते हिनखे उनजे बावजूदि एसओ मीटिंग करण जे लाइ तयारु न आहे। उन बावजूदि एसओ सां ॿ दफ़ा मिलियाऊं, हिकु ॾींहुं ॿ ॾींहं, अॼु 20 ॾींहं गुज़रण बावजूदि 2 कलाक थी विया आहिनि। मुज़ाहिरो असां कयूं बीठा आहियूं, एसओ अचण जे लाइ तयारु न आहे। चोरनि सां वञो थाणे ते, चवनि था असांखे चोरनि जी ख़बर आहे, चोर छा तव्हां बासरनि जेके पकड़जनि नथा। उन बावजूदि को पुलिस वारो ईअं चोरनि खे हथु विझण जे लाइ तयारु न आहे। असां वरी बि आवाम जे करे मुज़ाहिरो ख़तमु था कयूं। आवाम परेशान थी थिए ऐं 2 ॾींहंनि जे अंदरि अगरि असांजी का बि हलचल नथा कनि, उन खां बाद असां